अहम ख़बर आहे घोटके जे कचे में पुलिस ऐं रेंजर्स जो ॾोहारनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन जारी आहे। बख्तरबंद गाड़ियों क्रेन मशीनूं साण करे ॾोहारियुनि जा ठिकाणा ड्राहे पटकिया विया। पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ड्रोन जो बि इस्तेमाल केतिरा ई शकी गिरफ़्तार किया विया। ॾोहारियुनि जे ख़ात्मे लाइ कचे में पुलिस जूं वधीक चौकियूं क़ाइम कई वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ फसीर खां। जी लतीफ़ फसीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, रोहतकी जे कच्चे वारे इलाइक़े में चौथे ॾींहं बि जेको आहे ऑपरेशन हलंदड़ आहे ॾोहारियुनि ख़िलाफ़, जंहिंमें पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन आहे। एसएसपी समीउल्लाह सूबरी जी अॻुवाणी में ऑपरेशन हले पियो। ऐं जेके ताज़ा तरीन इत्तला मिलिया आहिनि, पुलिस पारां उते जेके ड्रोन फायर कया पिया वञनि ऐं हिकु को माण्हू बि उते ॾोहारी ॿुधाए पंहिंजो ज़ख़्मी थियो आहे ऐं कुझु माण्हू गिरफ़्तार बि कया विया आहिनि। पर समूरे ज़िले जी नफ़री, जंहिंमें ख़ासि तौर ते ॿिनि सब डिवीज़न जी जेका पुलिस आहे, एसएचओज़ आहिनि ऐं उन सां गॾु रेंजर्स जा जवान आहिनि ऐं विंग कमांडर समेत जेका पुलिस थोरे रेंजर्स 4 ॾींहंनि खां वठी ऑपरेशन हले कई। अॼु सुबुह खां वठी उते पुलिस जो ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ जेको ऑपरेशन हलंदड़ आहे, पुलिस पारां ड्रोन फायर कया पिया वञनि, ॾोहारी पारां बि जवाबी फायरिंग हले पई। पर हिन वक़्तु बि जेको रोहतकी जे कचे वारे इलाइक़े में जेको ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस जो ऑपरेशन हलंदड़ आहे। जी वरी महिरबानी लतीफ़ अपडेट करण लाइ।